ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा आहियूं। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे अदालती क़त्ल जो रेफरेंस वरें खां सुप्रीम कोर्ट में ॿुधणी हेठि आहे। उमीद त न्यूक्लियर टेक्नोलॉजी ऐं आइन जे बानी खे इंसाफ़ फ़राहम कयो वेंदो। जारी कयल बयान में सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो त शहीद भुट्टो जे अदालती क़त्ल जो रेफरेंस वरें खां सुप्रीम कोर्ट में ॿुधणी हेठि आहे। उन चयो त क़ौम अञा ताईं शहीद भुट्टो जे अदालती क़त्ल बाबति फ़ैसिले जे इंतज़ार में आहे। शर्जील मेमन चयो त उम्मीद त सुप्रीम कोर्ट शहीद भुट्टो जे अदालती क़त्ल जे फ़ैसिले लाइ वक़्तु ॾींदी। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो त उम्मीद त न्यूक्लियर टेक्नोलॉजी ऐं आइन जे बानी खे इंसाफ़ फ़राहम कयो वेंदो। ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा आहियूं। अहम ख़बर आहे, हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा आहियूं। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे अदालती क़त्ल जो रेफरेंस वरें खां सुप्रीम कोर्ट में ॿुधणी हेठि आहे। उमीद त न्यूक्लियर टेक्नोलॉजी ऐं आइन जे बानी खे इंसाफ़ फ़राहम कयो वेंदो। जारी कयल बयान में सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो त शहीद भुट्टो जे अदालती क़त्ल जो रेफरेंस वरें खां सुप्रीम कोर्ट में ॿुधणी हेठि आहे। हुन चयो त क़ौम अञा ताईं शहीद भुट्टो जे अदालती क़त्ल बाबति फ़ैसिले जे इंतज़ार में आहे।